अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे शमन अली मिरालीअ जे बारे में कुझु ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त शमन अली मिराली हिकु तमामु सिंध जो बहितरीनु सुठो फ़नकार आहे। सुठे फ़नकार हुजण सां गॾोगॾु हिकु तमामु सुठी सोच रखंदड़ इंसानु आहे। दोस्तों, शमन अली मिराली हिकु वीडियो बयान में सिंध जे तमामु सॼनि फ़नकारनि खे पिणु चयो आहे त हाणे रमज़ान शरीफ़ अची वियो आहे, मथां ईद अची रही आहे त ग़ुलाम क़ादिर घायल साहब जे पुट जी मदद कयो। दोस्तों, शमन अली मिराली सदाईं ग़रीबनि जी मदद कंदो रहियो आहे। दोस्तों, शमन अली मिराली तमामु बहितरीनु इंसानु आहे ऐं सभिनीनि फ़नकारनि खे हिकु वीडियो बयान में चयो आहे त ग़ुलाम क़ादिर घायल साहब जे पुट जी मदद कयो। दोस्तों, अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो।